लालवानी आप तो किया ना झूलेलाल है अहिड़ो को हिते माण्हू आहे जेको सिंधी न सम्झी सघंदो हुजे? वाह, तव्हीं त खिलो बि सिंधीअ में था, तमामु सुठो। सिंधी सम्मेलन माना सिंधियुनि जी गॾिजण, ऐं ही सम्मेलन हर साल थींदो आहे मुल्क जे कंहिं न कंहिं कुंड में। अमेरिका वारनि इहा रस्म हिकिड़ी शुरू कई। अमेरिका में 10 दफ़ा 10 सालनि खां सम्मेलन थिया ऐं हुननि चयो त हींअर असीं अमेरिका खां ॿाहिरि अचूं, छाकाणि त अमेरिका खां पोइ अचे यूरोप थो, ऐं यूरोप में जेको आइलैंड आहे इंग्लैंड जो, उन में लंडन मशहूरु आहे। असांखे चऊं तव्हीं पहिरीं शुरूआत हितां कयो। सिंधी एसोसिएशन यूके जी
जेका 5 सालनि खां हिते शुरू थी हुई, 5 सालनि खां अॻु ऐं 5 सालनि खां हलंदी पई अचे। हर साल को न को प्रोग्राम कंदा आहिनि। उन्हनि 2 साल अॻु में इहो फ़ैसिलो कयो त हींअर असीं ही सम्मेलन 2004 में लंडन में था कयूं। ही हिकिड़ो वॾो क़दम आहे भई हिकिड़ो सम्मेलन ऑर्गेनाइज़ करणु। दुनिया जे हर मुल्क मंझि कंहिंखे न कंहिंखे कॉन्टेक्ट करिणो आहे, हिते जे माण्हुनि खे गॾु करिणो आहे, उन्हनि खां मदद वठणी आहे, उन्हनि खे डेलीगेट बनाइणो आहे, प्लस कल्चरल प्रोग्राम्स तयारु करणा आहिनि। ॿियूं जेके नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं उन सां वाबस्ता आहिनि, उन्हनि सभिनी खे हिकिड़े ॼण त हार वांगुरु मोतियुनि वांगुरु हिकिड़े माला मंझि तयारु करे पोइ तव्हांजे साम्हूं उहा रखणी आहे। अॼु उन जी शुरूआत आहे। भली करे आया। मां सम्झां थो ही 3 ॾींहं तव्हीं आराम सां हिक ॿिए सां गॾिजंदा, असांजा प्रोग्राम ॾिसंदा, गॾिजी खाधो खाईंदा, गॾिजी वेहंदा, रहराइणूं कंदा, कहिड़े मुल्क में तव्हीं कहिड़ी लाइफ था गुज़ारियो उन जी ॾे वठि कंदा। जवान जेके आहिनि से पंहिंजे लेखे पंहिंजा प्रोग्राम ॾिठे उन्हनि सां गॾिजी पाण खे एंटरटेन कंदा, हिक ॿिए में मुक़ाबिलो कंदा ऐं पोइ संडे ॾींहुं शाम जो दादी जानकीअ जे ग्लोबल हाउस में वञी आख़िरी वापसीअ जे लाइ ऐं आईंदे साल जे लाइ भई किथे थो थिए उहा अनाउंसमेंट वठी उहो बैटन जो को जेके असीं बैटन था चऊं उहो असीं पासन कंदासीं हिंदुस्तान जे माण्हुनि खे जिते नेक्स्ट ईयर सम्मेलन जिन सोचियो आहे। उहे बि हिते हाज़िर आहिनि, अमेरिका वारा बि हिते हाज़िर आहिनि। उहे पंहिंजे पंहिंजे बारे सां तव्हांखे हर का ॻाल्हि ॿुधाईंदा। मां हींअर मिस्टर बलदेव मतलानीअ खे कोठींदुसि त अचे ऐं माइक्रोफोन जी चार्ज वठे, तंहिंखां पोइ जेका कारवाई हूंदी उहो हलाईंदो। बलदेव मतलानी। साईं, मुंहिंजो नालो आहे राजदास स्वामी, मां लंडन जो आहियां ऐं पंहिंजा मोबाइल फ़ोन्स महिरबानी करे बंदि करे रखो, छाकाणि त उहे डिस्टर्ब था कनि ॿियनि खे। ऐं न फ़क़ति उहे डिस्टर्ब कंदा पर हिते माइक्रोफोन जो जेको हिते सिस्टम आहे उहो कैच थो करे, पोइ तव्हांजा जेके मैसेजिस हूंदा किथे बि वञी पहुचंदा। त उन खे बचाइण जे लाइ पंहिंजा टेलीफोन्स बंदि करे रखो। मिस्टर राम जेठमलानी अचण वारो हो। मूंखे जेका इंफॉर्मेशन हुई त कल्ह ईंदो, माना कल्ह अचिणो हो। मूं हुनजे कार जो बंदोबस्तु ऐं हुनखे रिसीव करण जो बंदोबस्तु कल्ह रखियो हो, पर अॼु सुबुह जो ख़बर पई आहे त कल्ह न अॼु अचिणो आहे। सो इहा ग़लती थी सघे थो मूंखां थी वई हुजे, पर असीं खेसि ॻोल्हियूं था, अची पहुचंदो त उन खे ॿुधंदा आराम सां। बलदेव मतलानी भई किथे आहे? बलदेव मतलानी असांजो बॉम्बे यूनिवर्सिटी जो रीडर आहे सिंधी सब्जेक्ट में। हिन जे ज़रिए असांजा केतिरा सिंधी ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट जो ऐं डॉक्टरेट जो लक़ब हासिल कंदा आहिनि। हिन तमामु सुठो कमु कयो आहे बॉम्बे में यूनिवर्सिटीअ मंझि। हिन खां अॻु में जेको कंहिं बि प्रोफेसर कोन कयो त हिकिड़ी सिंधीअ में लाइब्रेरी हिन तयारु कई आहे रिसर्च पर्पज़ जे लाइ। वधीक ही पंहिंजी इंट्रोडक्शन पाण न ॾींदो छाकाणि त थोरो शाय आहे, ऐं डायरेक्टरीअ मंझि हिन जी बायोडेटा ऐं हिन जा जेके बि रिसर्च ते किताब लिखियल आहिनि उन जी तव्हांखे इंट्रोडक्शन डायरेक्टरी, सिंधी डायरेक्टरी जेका तव्हांखे मिलंदी हिकिड़ी बैग में, उन में अथव। मुझे भाउ श्री राजदास वाणी साहब तमामु सुहिणे लफ़्ज़नि में इंतिहाई ख़ूबसूरती सां हिन नाचीज़ जो तारुफ़ तव्हां सां करायो। इहा मुंहिंजे लाइ आसीस आहे। सारी राति सुबहान जागी जिन यादि कयो, सारी राति सुबहान
जागी जन याद कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिट्टी लधो मान कोड़े कन सलाम आगाह अचियो उनजे। Alliance of Sindhis Associations of USA ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ UK तरफ़ां अॼु जे हिन 11th इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में धरतीअ जी कुंड कर्श खां आयल अलॻि अलॻि मुल्कनि मां आयल तमामु सिंधी भाउरनि भेनरुनि ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि जो हार्दिक स्वागत आहे। चवंदा आहिनि त हर राति पुठियां ॾींहुं हूंदो आहे, हर तक़रीब पुठियां तामीर थींदी आहे। अचो त असीं बि कुझु ॿिज छटियूं गुल पोखियूं ऐं गीत लिखूं ऐं एॾी वॾी यज्ञ में आसीस जो दामन पाइण लाइ सभ खां पहिरीं आउं अर्ज़ु थो करियां दादी जानकी जंहिंखे दादी जानकी लंडन में ब्रह्मा कुमारी मिशन चीफ आहिनि, आयोजक आहिनि। सभ खां पहिरीं आउं दादी जानकी जंहिंखे अर्ज़ु थो कयां त हू मोतियुनि जा लफ़्ज़ बिखेरे हिन पूरी अंजुमन खे पंहिंजी आशीर्वाद सां नवाज़नि। दादी जानकी। Dadi is she's very young, not as young as I am. She's about 90 years old. Would that be very young? But let me tell you something beautiful about Dadi. For the past 68 years, Dadi has dedicated her life traveling all around the world in about 5,000 centers in about 80 countries where all the Brahma Kumari centers are situated, uplifting people. But I must say something in Sindhi, that Dadi, Sanji, Edi, Badi Zila, Sindhian Jelai, Mukhe Asan ke sab khabar hai ta aj thoda time jelai ta asan jelai zarur nikhalyo hai. Chakan mukhe khabar hai ta ta aj sham jo Mandela je invitation te South Africa ta vanyo. Hilen thoda time mein Dadi ta penje मीठी मीठी शब्दों में बस वरदान जो शुभ भावना जो जेको बचाओ असां सिंधियुनि जे लाइ थोड़ा अखर में ज़रूर चइजो। I would also like to thank Bhau Chand Hinduja for coming here today. And I remember Bhau Chand, I don't know if he remembers me, at the Sindhi Sammelan in Las Vegas. He was extremely sweet and very nice. भाई थोरो मूंखे माफ़ ज़रूरु कजो। अॼु मां सम्झां थी सुभाणे ताईं असुल फुल स्पीड सिंधी थींदी, पर हाणे ॾाढी कुझु अखर चवंदी। ओम शांति। सभी बोलेंगे प्यारा से ओम शांति। बोलो मेरे बहन भाई ओम शांति। जय झूलेलाल की सबने बोला। भगवान क्या चाहता है? सदाई खुशी के झूले में झूलते रहें, खुशी के झूले में झूलते रहें। कृष्ण को खुशी के झूले, कृष्ण को झूलाते हैं ना, क्यों झूलाते हैं? उसको झूले में कृष्ण बैठा हुआ है, तो हम थोड़ा ऐसे भी करते हैं, खुशी होती है। तो आज सब सिंधियों को देख, हमारे सिंधी, इसमें ज़रूर आता है क्योंकि सभी खून है, उसके लिए अति प्यार है,
प्यार में दुआएं भी भरी हुई है, शक्ति भी भरी हुई है, परंतु ये मेरी भावना है अपने मीठे मीठे, हम कहते हैं मीठे मीठे प्यारे प्यारे परमात्मा के आप सब सिक्की लगे लाडले हो। मैं सिंधी में नहीं बोल सकती हूँ, क्यों सिंधी बोलेंगी तो हिंदी में चली जाएंगी, लेकिन सारे विश्व भर में जहाँ जहाँ पाँव रखा है वहाँ हमारी सिंधी है। सिंधियों की दिल परमात्मा ने सच्ची दिल पर साया बना दी। सिंधियों के दिल में सदा भगवान के लिए इतना प्यार है, कुछ भी हो जाए, कोई मुश्किल बात आती है तो भी ईश्वर का ध्यान करते हैं। देखो अच्छा होता है तो कहीं ईश्वर ने किया, ऐसे है ना? हाँ, ऐसे है, अच्छा हुआ तो आप कहेंगे मैंने किया, नहीं, भगवान ने किया। और कुछ ऐसी बात है तो चिंता नहीं करना कभी। मैं आपको बताती हूँ, मेरे ख्याल में मेरी एज जितना कोई बैठा है, कोई है, कोई बहन, कोई भाई, लेकिन मैं खड़ी हूँ अच्छी तरह से, लकड़ी बकड़ी लेकर नहीं खड़ी हूँ। है कोई लाठी हाथ में? किसकी शक्ति है? किसकी शक्ति चला रही है? हुक्म ही हुक्म चलाएगा, हम कहते आ रहे थे, परंतु हुक्म ही हुक्म वो चला रहा है। हुक्म नहीं करता है परंतु कहता है तो बच्चा हो, मेरे बच्चे हो। तो जब मैं लंदन में आई थी, 74 में लंदन में आई हूँ, तब एज 60 थी, तो मैं समझती मैं 16 की हूँ। जब 70 हुआ मैं कह 17 की हूँ। जब 80 आया मैं 18 की हूँ। क्यों? क्यों? हिम्मत बचे मदद बाप, सच्ची दिल पर साया राजी, नियत साफ मुराद हासिल। तो हम आपको ये अंदर गुप्त प्यार भरी, स्नेह भरी गिफ्ट देनी चाहती हूँ। हिम्मत कभी नहीं हारनी हमारे सिद्धियों को। हम इजराइल में गई थी, यहूदी कहते हैं हमारा देश है, एक सिंधी है जो कहते हैं हमारा देश नहीं है, लेकिन मैं कहती हूँ मैं सिंध की हूँ और जहाँ भी विश्व में जहाँ जाती हूँ हमारा देश है। आप ताली बजाओ ना, जहाँ भी पाँव रखो। हम लड़ करके कोई लकड़ा जमीन का टुकड़ा नहीं लेंगे, हम लड़ने वाले नहीं हैं, हम अपना भाग्य खाने वाले हैं। अपने कर्म से, भगवान के विश्वास से भाग्यवान है हम, जहाँ भी जिस कोने में सिंधी है सुखी है। कम से कम अपनी मेहनत से कमाया है, अच्छी तरह से देशों को बसाया है। लहकाश जाओ, आगरा जाओ, अभी जबराल्टर से होके आई हूँ, चिली में गई थी, जब सिंधियों के पास गई, सब कितने शांति से, प्यार से अपने परिवार को लेकर के बैठे हुए हैं। सिंगापुर में जाओ, हांगकांग में जाओ, कोई कोना नहीं है। लंदन में सब सुखी बैठे हैं। बॉम्बे में जाओ, कोई कोना, जयपुर जाओ, अजमेर जाओ, इंडिया में भी जहाँ भी जाओ। हम अमृतसर में भी जाती थी, बच्चामल वालों की धर्मशाला थी। जितने सिंधियों ने क्या कमाल के काम किया है। बाकी और एक काम में बात कह देती हूँ, कह दो ना, भले मंजूर है ना? अपने आहार, विचार और व्यवहार शुद्ध रखो, ये मेरी अर्जी है। दादा वासवानी मुझे बहुत प्यार करता था, बहुत प्यार करता था। हमारे घर में, मेरे को जानते हैं, पुराने कुछ सिंधी होंगे तो जानते हैं, हम कोटुमल की पोतरी हूँ। हमारे घर में 5 साल भूखा ना खाए तब भोजन मिलता था। बगीचे में शाम को 2 डाल चटनी पकौड़ा एक बुढ़ी माँ सबको देती थी। सब साधु महात्माएं, कोई स्वामी गंगेश्वर सब जानते हैं, स्वामी टेवराम के कितारे में, तंडियादम में सारी रात जा करके हम भजन करते थे। हाँ, उन्होंने किसी ने सिखाया नहीं। स्वामी बुढ़ा सिंह के सामने बैठ के भजन करते थे। अंदर बैठो आई राम बार निकलिया,
दे टू बी लव टोल असली ऐन अंदर जा खोल। असली ऐन जो अंदर जा है ना, जो अंदर में परमात्मा ने कहा है, अंदर झांकी करके देख, मैं कौन हूं, किसकी हूं। अपने कर्म को देख, क्या कर रही हो, और कुछ न कर सोचे। बड़े वेद शास्त्र ग्रंथ पुराण हमने भी बहुत पढ़ा, लेकिन भगवान क्या कहता है, मन मेरे में लगा दे। हाथ में माला हो, मन कहाँ और भटकता हो, और मुख में मंत्र हो, मन कहाँ न हो, भटकता हो। अभी है सिंपल बात, मन को आप 4 प्रकार के विचार आते हैं। एक पॉजिटिव आएंगे, दूसरे वेस्ट आएंगे, तीसरे बिल्कुल साधारण निकम्मे आएंगे, चौथे ऐसे नेगेटिव आते हैं जो किसी का बदला लेने के लिए रह नहीं सकते। अपने विचारों को कभी भी इससे बदला नहीं लेना। निंदा हमारी जो करे मित्र हमारा, ये हमने ब्रह्मा बाबा से सीखा। हर बात में, हर हालत में शांति मेरा धर्म है। अंदर से आत्मा को परमात्मा कहता है। हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, पारसी, दादी जानकी जी आशीर्वाद खां पोइ पक आहे, विश्वास आहे, असांखे पूरो एतमाद आहे त असांजो ही 11हों इंटरनेशनल सिंधी सम्मेलन तमामु सिंधियुनि खे पंहिंजे मंज़िल मक़सूद खां वधीक वधीक वेझो कंदो। अची जंहिं कार मूं सारींदे सुपरी, अची जंहिं कार मूं सारींदे सुपरी, पेरें धरियां पंबड़ियूं हंध विछायां वार, पेरें धरियां पंबड़ियूं हंध विछायां वार, साजन सभु जमार आऊं गोली थी गुज़ारियां। सिंधियुनि जो हेॾो वॾो हजूम ये कारवां ॾिसी ईअं पियो लॻे त असीं सदियुनि खां हिक ॿिए खे ॻोल्हींदा, मिलंदा ऐं विछड़ंदा रहिया आहियूं। वक़्तु ॼमी बीहजी वियो आहे। समुंड जूं लहरूं झंझर वॼाईंदियूं असां ॾांहुं वधी रहियूं आहिनि ऐं असीं भिनल, टिड़ियल ऐं पथिरियल सोन जहिड़ी चांड्रान में अज़ल खां हथ में हथ ॾेई हिन कारवां में, हिन काफ़िले में हलंदा रहिया आहियूं। ऐं एॾी सारी कारवां में, एॾे सारे काफ़िले जी अॻवानी कंदड़ अलायंस ऑफ सिंधी एसोसिएशन्स ऑफ USA जो चेयरमैन श्री प्रेम लालवानी साहब, जेको पायोनियर आहे असांजे हिन इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जो, हींअर श्री प्रेम लालवानी साहब जिन खे अर्ज़ु थो कयां त हू पंहिंजे दिलि जी गहराई सां अव्हांजी आजिया में पंहिंजे जज़्बात जो इज़हार कनि। श्री प्रेम लालवानी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे 11वें सम्मेलन ते साईं सभई किथां किथां अची पहुता आहिनि। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे UK जी कमेटी राज दासवानी, मुरली मुखी ऐं हुननि जी टीम ॾींहं राति कमु करे हीउ सॼो मामलो ठाहियो। यानी राज एंड द ग्रुप एग्री त भई असीं सम्मेलन कंदासूं।
त चई मूंखे ख़बर न हुई त केॾा झंझट था थियनि त असीं इहो मामिलो ठाहियूं। त हाणे मूं चयो आहे त इहा असांजी 11वीं सम्मेलन आहे ऐं एवरी सम्मेलन ते जेको बि टीम लीडर थींदो आहे उन जा वार कार मां जल्दी अछा थी वेंदा। सचमुच जेको न चवंदा आहिनि uneasy lies the head that wears the crown. It's not a joke. इहो अहिड़ो easy कमु न आहे to organize and bring everything together. ऐं मूंखे ख़बर आहे मां राज सां फ़ोन ते कॉल कंदो आहियां ऐं keep in touch with him. मां ॾिसां थो त ॾींहुं राति हू बिज़ी लॻो पियो। मूंखे also want to talk about our president, Vimla Tiwari. हाणे इहा असांजी पहिरीं प्रेसिडेंट आहे जा ज़ाल माण्हू। असांजे 11 सालनि में असांजो एॾो थियो आहे ऑर्गेनाइजेशन जो त असीं न रुगो मर्दनि सां प्रेसिडेंट ऐं चेयरमैन था कयूं पर ज़ालूं था कयूं। ओलैंडो में फर्स्ट टाइम चेयरमैन हुई चेयरवूमन हुई ज़ाल माण्हू रत्ना गिदवान। ऐं असांजा केतिरा जेके माण्हू आहिनि इन द कमेटी में ॾाढा डेडिकेटेड आहिनि। असांजूं मीटिंग थींदियूं आहिनि ॿियनि शहरनि में, सभु को पंहिंजा पैसा ख़र्चे एयरप्लेन में ईंदा आहिनि, होटल में रहंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको बि असांजो कमेटी मेंबर आहे प्रेसिडेंट आहे उहे पाण पंहिंजी रजिस्ट्रेशन ॾींदा आहिनि। भाउरनि भेनरूं, मूंखे माफ़ कजो मां अंग्रेजी में तव्हांखे स्पीच थो ॾियां। Honorable dignities, ladies and gentlemen, on behalf of the Sindhi Association of UK and the Executive Committee, I would like to welcome you all to the 11th International Sindhi Sammelan in London. This is the first time such an event is held in London, and our aim is to bring together the global Sindhi nations. Over the next 3 days of Sammelan, delegates will be able to watch, participate, and contribute in many debates, culture shows, youth programs, which have been designed to entertain people of all ages. This venture has not been undertaken as a profit-making exercise. We are grateful to our sponsors and have heavily depended on the generosity and support. I would like to offer my deep gratitude to the Alliance of Sindhi Association of America for their support and guidance, to the Holy Mission, the Brahma Kumaris, the Nari Sabha for their support and contribution. I also take this opportunity to thank all the artists who have participated in the cultural programs and entertained us all. I'm sure that you will agree with me that without their hard work, the Sammelan would have not been complete. I also cannot forget the volunteers and my committee members who have worked tirelessly to make this event a great success. My special thanks goes to Raj Daswani for his readiness to devote time, efforts, and invaluable guidance. He has been working day and night, and without him, the Sammelan would have not been possible. I cannot forget Akash Daswani, who has been creating and designing the website and has been uploading on a day-to-day basis, and has been sending out newsletters reaching the news of Sammelan to you electronically, as well as coordinating and organizing the youth events single-handedly. The hardest part has been played by the Vice President, Mr. Gul Chugani, who has acted as a liaison between the Chief Coordinator and the Sammelan Committee, and has made everything go smoothly. The final result is to you all here. The 12th International Sammelan will be held in Mumbai, India. Do participate with your families and friends and make it a great success, please. Finally, I thank you all again for your help and support, and we hope that you enjoy the Sammelan and be able to take
positive things await with you. Thank you. सबने भावरनि भेनरुनि खे झूलेलाल चई करे मां शुरू कयां थो।